अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, मैं आहियां खलील अहमद कुरैशी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल खलील अहमद व्लॉग। दोस्तों, अॼोकी पंहिंजी हिन वीडियो में मां तव्हांखे जंहिं बिज़नेस जे बारे में ॿुधाइण वारो आहियां उहो हिकु होम बेस्ड बिज़नेस आहे ऐं उहो जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हां कैपिटल ज़ीरो खां बि तव्हां शुरू करे सघो था। जी बिल्कुलु, कैपिटल ज़ीरो खां ई तव्हां अगरि करणु चाहियो त हुनखे शुरू करे सघो था। हो बेसिकली बिज़नेस जेको आहे उहो इहो आहे होम शेफ रेस्टोरेंट। तव्हां ॿुधो हूंदो ऐं हे बिज़नेस उन्हनि एरिया लाइ आहे जीअं उन्हनि शहरनि लाइ जिथे फूड पैंडा जी सहूलियत मौजूदु आहे। त फूड पैंडा वारनि ई हे मुतारिफ़ करायो आहे। फूड पैंडा बेसिकली हिकिड़ी कंपनी आहे जेका फूड डिलीवरी कंदी आहे, उन्हनि जी कंपनी आहे फूड डिलीवरी जी। उन्हनि जो हे माना होम शेफ रेस्टोरेंट तव्हां लिखंदो गूगल ते वञी रजिस्टर विथ फूड पैंडा त ईंदो तव्हांजे हेठि, तव्हां अची वेंदो हुनजी वेबसाइट अची वेंदव, ओपन कंदो, पोइ फॉर्म ईंदो, फॉर्म तव्हांखे फिल करिणो पवंदो, हुन में तव्हांजी गाइडलाइन सॼी तव्हांजी मौजूदु आहे। हुन में उन खां पोइ हुननि जी फूड पैंडा जी टीम ईंदी तव्हांजे घर, तव्हांजो किचन तव्हांजो जेको आहे विज़िट कंदी। जेकॾहिं उहो सर्टिफिकेशन हुननि खे थिए थी सर्टिफिकेशन, त हुनजी उहे टर्म्स एंड कंडीशन हूंदियूं आहिनि। अगरि तव्हां उन्हनि ते पूरा लहो था त तव्हांखे उहो इशू करे चईंदा, तव्हां हुननि रजिस्टर थी वेंदो, तव्हां पंहिंजो रेस्टोरेंट घर वेठे तव्हां पंहिंजो रेस्टोरेंट तव्हां हुते हलाए सघो था। हिन लाइ तव्हांखे पंहिंजी कुकिंग तव्हांखे अचणु खपे। पोइ भले तव्हां हिकिड़ी का बि शइ डिश वठो, हिकिड़ी का बि डिश वठो, तव्हां बिरयानी वठो, ज़िंगर बर्गर ठाहियो या का बि शइ, हिकिड़ी भली तव्हां शइ खणो ऐं उन में एक्सपर्ट थी वञो। मुंहिंजी वन डिश बिज़नेस ते वीडियो ठहियलु आहे, उन जो लिंक तव्हांजे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो, उहा तव्हां ज़रूरु ॾिसिजो। का हिकिड़ी बि तव्हां भले शइ वठो, उहा तव्हां रजिस्टर कराए छॾियो ऐं तव्हांजी उहा सेल कयो। जेकॾहिं सुठी हूंदी तव्हांजी सेल थींदी। जेसि ताईं ॻाल्हि आहे प्रॉफिट मार्जिन जी, त प्रॉफिट मार्जिन जेको आहे फूड जे जेको शयुनि में उहो ई घणो हूंदो आहे। वधीक तव्हांजो सेल ते डिपेंड थो करे, तव्हां सेल केतिरी था कयो उन हिसाब सां तव्हांजी अर्निंग थींदी। उहो तव्हांजी जेको तव्हांजी टेस्ट ते डिपेंड आहे। तव्हां टेस्ट सुठो हूंदो तव्हांजी सेल बि थींदी, ज़रूरु सुठी थींदी। बाक़ी जेसि ताईं ॻाल्हि आहे रनिंग एक्सपेंसिस जी, त रनिंग एक्सपेंसिस हे तव्हांजो हिकु होम बेस्ड बिज़नेस आहे। हिन में तव्हांखे न शॉप जो किरायो आहे, न एक्स्ट्रा बिजली जो बिल आहे, न ई का ॿी ॻाल्हि आहे। हा, तव्हांजो होम बेस्ड बिज़नेस आहे, तव्हांजे जेको आहे घर जो स्विगी गैस जे बिल ते तव्हांजो इफेक्ट पवंदो, तव्हां वधी सघे थो। जेकॾहिं तव्हांजी का अहिड़ी शइ आहे जेका तव्हांजो आइस्क्रीम पॉलर आहे तव्हांजो, या का ॿी शइ आहे जेकॾहिं फ्रिज में थी रखिजे, त उन लाइ तव्हांजो लाइट जो बिल बि तव्हां वधी सघे थो ऐं ॿियो मां थोरो घणो वधी सघे थो। हे ख़ासि करे उन्हनि जेको आहे मां दोस्तनि लाइ सजेस्ट कंदुमि जिन खे जेके बेरोज़गार वेठा आहिनि, कुझु करणु चाहिनि था। अॼुकल्ह मीडिया जो दौरु आहे, हर शइ तव्हां यूट्यूब ते जेका शइ लिखो तव्हां ॾे मिली वेंदी। कुझु करणु चाहिनि था, का शइ सिखी ऐं जेको आहे इन्वेस्टमेंट उन्हनि इन्वेस्टमेंट कोन्हे, का शइ सिखी ऐं पंहिंजो होम शेफ रेस्टोरेंट खोलनि। इंशाअल्लाह ताला अलाह ते तवक्कल कंदा हो कामयाबु थी वेंदा। बाक़ी जेसि ताईं ॻाल्हि आहे त जेको आहे हिन हलंदो न हलंदो उहो तव्हांजो जेको आहे मां कुझु नथो चई सघां। हा, माण्हू मां काफ़ी ॾिठा आहिनि, मूं रिसर्च जेका कई आहे त माण्हू हिन मां माण्हू लख ताईं कमाइनि था। बाक़ी वधीक तव्हांजी पंहिंजी हिमत आहे। अगरि वीडियो पसंदि आई आहे त लाइक कयो, कमेंट में पंहिंजी राय आगाह ज़रूरु कजो ऐं अगरि चैनल खे अञा सब्सक्राइब न आहे कयो त सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿायो। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अस्सलामु अलैकुम।